नाज़िर सोलंकी वेलफेयर तरफ़ां मेहरान टीवी जे 6 डिसंबर ते ऐलानल सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां बिन क़ासिम वेझो गुलशन हदीद वारे इलाइक़े में सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। ॾिसूं था रब नवाज़ मस्तोई जी रिपोर्ट। सॼी सिंध जी क़ौमी ईद सकाफ़त ॾियारो मल्हायो पियो वञे। मेहरान टीवी जे प्रोग्राम सिरे हेठि सिंध जा बेटा सिंध जी मिल्कियत सिरे हेठि जेको प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। अॼु असीं गुलशन हदीद में पाकिस्तान सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जे हिन प्रोग्राम में मौजूदु आहियूं। हीउ प्रोग्राम A9 गुलशन हदीद में थी रहियो आहे ऐं तमामु आलिशान प्रोग्राम थी रहियो आहे। अचो त जेके हिते जेको सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जा जेके अॻवान आहिनि ऐं जेके हिते मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जो छा चवणु आहे। असीं ईअं ॾींहुं असां सम्झंदा आहियूं जीअं को वॾी ईद हुजे या अहिड़ी का छा हुजे, हिन जे करे जेके बि सोलंकी जातों जा बि आहिनि सभु जेको ॾियारो मल्हाइण जे लाइ हिते असां टीवी जे हिन प्रोग्राम जेको इहो ऐलानल प्रोग्राम आहे इन खे हर साल जीअं ॾिसूं पिया ऐं हिन साल तीअं असांजी तमामु डिघी नज़र आहे मेहरान टीवी ते ऐं तमामु मेहरान टीवी वॾो क़दम खयों आहे ऐं सिंध जी सकाफ़त खे बेटनि जे हवाले करणु ऐं बेटनि जे ॾींहं सां मल्हाइणु तमामु वॾो कराइतो ॾींहुं मल्हायो आहे। हमेशह जेको सो पंहिंजो मोराई साहब प्रोग्राम कंदो आहे कराची प्रेस क्लब ते, सॼो उनजे मथे जो हिकिड़ो वड़ हूंदो आहे ऐं हिन साल बि जेको वॾो क़दम खयों आहे असीं सलाम पेश था कयूं मेहरान टीवी सॼी टीम खे ऐं पाण क़ौमी अवामी तहरीक सॼी कराची जी क़यादत हूंदी उहे पाण मेहरान टीवी जे प्रोग्राम में गॾु हूंदासीं ऐं कराची में पाण 6 डिसंबर बाक़ाइदे सुठे नमूने सां मल्हाईंदासीं। मेहरान टीवी सां पहिरियां बि गॾु हुआसीं, हाणे बि गॾु आहियूं ऐं आईंदा बि गॾु रहंदासीं। हिन प्रोग्राम खे कवरेज ॾिनी ऐं असां सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां जेको सिंध सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहियूं वॾे जोशो ख़रोश सां मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह हर साल असां इहो प्रोग्राम मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं इहो प्रोग्राम हिन साल बि असां ख़ूब तरीक़े सां मल्हायो आहे। सभ खां पहिरीं त मां मोराई साहब ऐं मेहरान सथ जो थोराइतो आहियां जंहिं शोर ॾिनो ऐं काफ़ी सालनि खां असां हीअ सकाफ़त ॾियारो मल्हायूं पिया। जिन क़ौमुनि पंहिंजी धरती पंहिंजे नंगनि दगनि ऐं पंहिंजी सकाफ़त पंहिंजे मुसरनि खे विसारे उहो क़ौमूं तबाह थींदे ॾिठियूंसीं, उहे सिर्फ़ु किताबनि में रहिजी वियूं। तंहिंजे करे हीउ जेको ॾिहाड़ा मल्हाइजनि था इहो माण्हुनि में उत्साह पैदा थिए थो। हालांकि इहो मां इहो चवणु चाहींदुसि इहे असांखे माना रोज़ जो मामूल हुजणु घुरिजे, असांखे यादगिरियूं हुजणु घुरिजनि, पर वरी बि तव्हां मीडिया जे दोस्तनि ख़ासि करे मेहरान टीवी जे मोराई साहब जे उनजे सथ जा थोराइत आहियूं। सुठो मौक़ो आहे त सभई सिंधी गॾु थियनि था, कॉन्टेक्ट थिए थो। ख़ुशी आहे त जीअं हिन जो साईं वारनि हिकिड़ो स्लोगन ॾिनो आहे हिकु सिंध हिकु सकाफ़त, त असांखे हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो आहे उहो बि ख़ुशनसीबी मीडिया वारनि जी आहे जंहिं असांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो, हिकिड़ी चांस ॾिनी हिकिड़ो ॾींहुं मल्हाइजे जंहिंमें सभई सिंधी इकट्ठा थियनि पंहिंजी सकाफ़त जो इज़हार कनि। हीउ त्योहार असीं हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजी ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं, छो त असीं सिंधी माण्हू इन ॾींहं खे फ़र्ज़ु था सम्झूं। असीं इन कल्चर जा हिन तहज़ीब जा असां वारिस आहियूं, असां पंहिंजे अजरक जा वारिस आहियूं, असीं बेटनि जा जबलनि जा असां वारिस आहियूं ऐं असां ते फ़र्ज़ु थिए थो त असां इन शयुनि खे प्रमोट। सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि कानूनी तौर ते ऐं उन ते जिते सिंध जूं सभु सियासी घुरियूं जंहिं तरीक़े सां शानदार पंहिंजो एहतजाज नोट करायो आहे उन हवाले सां जेका मेहरान टीवी जा दोस्त जेको प्रोग्राम मुनक़द कंदा उहो ख़राज तहसीन आहे, ज़बरदस्त। असांखे तमामु वॾी ख़ुशी थी थिए त समाज जा समूरा तबिका जंहिंमें पॉलिटिकल पार्टीज़ ऐं उनमें मुख़्तलिफ़ चैनल्स सहाफ़ी अदीब दानिश्वर सभु जॾहिं पंहिंजे हिसे जो कमु कंदा त मां सम्झां थो त उन शइ में ज़बरदस्त असरु थींदो ऐं उहे तमामु बहितरीनु रिज़ल्ट्स ॾींदा।